बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तहांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 12 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे हॉकी रांदि। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आगाटे माना पुराणे या क़दीम। लफ़्ज़ इब्तिदा माना शुरुआत। लफ़्ज़ तनबीह माना ताकीद या आगाही। लफ़्ज़ जोड़जक माना बनावट। लफ़्ज़ शुमार माना ॻाणेटो। लफ़्ज़ ज़ाब्तो माना बंदिश या रोक। लफ़्ज़ लाॻापो माना ताल्लुक़। लफ़्ज़ ओसर माना वाधवीज। लफ़्ज़ फ़हम माना समझ। लफ़्ज़ कसरत माना वर्जिश। पोइ लफ़्ज़ आहे राइज माना जारी। लफ़्ज़ नुमायां माना पधिरो। लफ़्ज़ रेफरी माना फ़ैसिलो ॾियण वारो। लफ़्ज़ महदूद माना थोरा। लफ़्ज़ चुक माना ग़लती। लफ़्ज़ मुश्तमिल माना शामिल। लफ़्ज़ बाइस माना ज़रियो। लफ़्ज़ तब्दील माना मटाइण। लफ़्ज़ धुर माना ग्रुप। लफ़्ज़ हेलमेट माना मथे ते पाइण वारो सख़्तु टोप। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, पाकिस्तान जी क़ौमी रांदि कहिड़ी आहे? जवाब, पाकिस्तान जी क़ौमी रांदि हॉकी आहे। नंबर ॿियो सवाल, हॉकी रांदि में रांदीगरनि जो तइदादु केतिरो हूंदो आहे? जवाब, हॉकी रांदि में रांदीगरनि जी हर टीम में तइदादु 11 हूंदो आहे। नंबर टियों सवाल, रांदि जे क़ाइदनि क़ानूननि मां कहिड़ी सिख्या मिले थी? जवाब, रांदि जे क़ाइदनि क़ानूननि मां इहा सिख्या मिले थी त हीअ हिकु इंटरनेशनल रांदि आहे, जंहिंजा बाक़ाइदा ज़ाब्ता ठाहिया विया आहिनि। 1900 ईस्वीअ में इंटरनेशनल बोर्ड नाले हिकु इदारो क़ाइमु कयो वियो। क़ाइदनि ऐं क़ानूननि जा ॼाणू ई उन रांदि जी निगरानी कंदा आहिनि, जिन खे रेफरी चइबो आहे। नंबर चोथों सवाल, रांदियुनि मां कहिड़ा फ़ाइदा थियनि था? जवाब, रांदियुनि जे ज़रिए जिस्मानी सिहत बहितर रहे थी ऐं उन सां गॾोगॾु ज़हनी ओसर, फ़िक्र ऐं फ़हम बि वधे थो। नंबर 5 सवाल, यूरोपी टीमनि हॉकी रांदि जा क़ाइदा क़ानून छो बदिलाया? जवाब, यूरोपी टीमनि हॉकी रांदि जा क़ाइदा क़ानून उन लाइ बदिलाया जो खेनि क़ुदरती छॿर ते खेॾण में मुश्किलात पेश अची रहियूं हुयूं। तंहिं करे उन्हनि रांदि जी क़ानून खे तब्दील करे क़ुदरती गाह बदिरां मसनूई गाह यानी एस्ट्रोटर्फ या पॉलीटर्फ ते खेॾण जो क़ानून ठाहियो। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी
माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि शुमार, आगाटे, इब्तिदा, ज़ाब्तो, तनबीह, जोड़ जुक। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे शुमार, माना ॻणप। जुमिलो लिखंदासीं, हॉकी रांदि खे अवाम जी मक़बूल रांदि में शुमार कयो वेंदो आहे। लफ़्ज़ आहे आगाटे, माना गुज़िरियल। जुमिलो लिखंदासीं, हॉकी रांदि आगाटे दौर जी रांदि आहे। पोइ लफ़्ज़ आहे इब्तिदा, माना शुरू। जुमिलो लिखंदासीं, इब्तिदा में हॉकी रांदि कुदरती छॿर ते खेॾी वेंदी हुई। पोइ लफ़्ज़ आहे ज़ाब्तो, माना बंदिश। जुमिलो लिखंदासीं, रांदि जो ज़ाब्तो मुक़ररु कयो वियो आहे। लफ़्ज़ आहे तंबीह, माना ताक़ीद। जुमिलो लिखंदासीं, रेफरी ग़लती ते रांदीगर खे तंबीह कंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे जोड़ जुक, माना बनावट। जुमिलो लिखंदासीं, हींअर हॉकी रांदि जे क़ानून जी नई जोड़ जुक कई वई आहे। जीम, दुरुस्त जवाब ते टिक यानी सही निशान लॻायो। नंबर पहिरियों, हॉकी रांदि जी शुरूआति मुल्क खां थी। यूनान, हॉलैंड, इंग्लैंड, ईरान। दुरुस्त जवाब आहे ईरान। ईरान ते टिक कंदासीं। नंबर ॿियो, हॉकी रांदि खे ओलंपिक्स में शामिलु कयो वियो। 1890 ईस्वी, 1902 ईस्वी, 1912 ईस्वी या 1908 ईस्वी। दुरुस्त जवाब आहे 1908 ईस्वी। हिन ते टिक कंदासीं। नंबर टियों, हॉकी रांदि खेॾण लाइ मसनूई गाह सां तयारु कयल ग्राउंड ते विछायल हूंदो आहे। कारपेट, सीमेंट, स्ट्रोटर्फ, छॿर। दुरुस्त जवाब आहे स्ट्रोटर्फ। हिन ते टिक कंदासीं। नंबर चोथों, पाकिस्तान जी हॉकी टीम पहिरियों भेरो बैनुल अक़वामी मुक़ाबलनि में शरीक थी। 1931 ईस्वीअ में, 1948 ईस्वीअ में, 1956 ईस्वीअ में या 1967 ईस्वीअ में। दुरुस्त जवाब आहे 1948 ईस्वीअ में। 1948 ते टिक कंदासीं। नंबर 5, हिकु मैच में टीम वधि में वधि रांदीगर तब्दील करे सघे थी। 2, 4, 5 या 6। दुरुस्त जवाब आहे 4। 4 ते टिक कंदासीं। नंबर 6, हॉकी रांदि में रांदीगरनि जो तइदादु हूंदो आहे 8, 9, 10, 11। दुरुस्त जवाब आहे 11। 11 ते टिक कंदासीं। दाल, ग़लति या सही ते टिक निशान लॻायो। नंबर पहिरियों, हॉकी रांदि नंढे खंड पाक व हिंद में 18वीं सदीअ में शुरू थी। हा या न। हा ते टिक कंदासीं, सही आहे। नंबर ॿियो, यूरोप जो पहिरियों मुल्क हॉलैंड आहे जिते हॉकी रांदि शुरू थी। हा या न। न ते टिक कंदासीं। नंबर टियों, हॉकीअ जो पहिरियों चैंपियन मुल्क जर्मनी आहे। हा या न। न ते टिक कंदासीं।
नंबर चौथों, पाकिस्तान हॉकी जी बैनुल अक़वामी मुक़ाबलनि में 1945 ईस्वीअ खां शिरकत शुरू कई। हा या न? न ते टिक कंदासीं, ग़लति आहे। नंबर पंजों, इंटरनेशनल हॉकी बोर्ड 1960 ईस्वीअ में क़ाइमु कयो वियो। हा या न? न ते टिक कंदासीं। हे हॉकी रांदि में रांदीगरनि जी पोज़ीशन जा नाला लिखो। जवाब, हॉकी रांदि में रांदीगरनि जी पोज़ीशन जा नाला हेठि ॾिजनि था: गोलकीपर, लेफ्ट फुलबैक, राइट फुलबैक, राइट हाफ, सेंटर हाफ, लेफ्ट हाफ, राइट आउट, राइट इन, सेंटर फॉरवर्ड, लेफ्ट आउट, लेफ्ट इन। वाव! हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी वज़ाहत करियो। लफ़्ज़ आहिनि: पास, गोल, रेफरी, चैंपियनशिप। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी वज़ाहत लिखंदासीं। नंबर पहिरियों, पास। हिकु रांदीगर जो ॿिए रांदीगर खे बॉल पहुचाइण खे पास चइबो आहे। नंबर ॿियो, गोल। ख़ासि जॻह जिते बॉल पहुचाइण ते पॉइंट मिलंदो आहे। नंबर टियों, रेफरी। रांदि जी निगरानी ऐं फ़ैसिलो करण वारे खे रेफरी चइबो आहे। नंबर चोथों, चैंपियनशिप। आख़िरी कामयाबी हासिल करण खे चैंपियनशिप चइबो आहे। ज़े हॉकी रांदि जे 5 मशहूरु पाकिस्तानी रांदीगरनि जा नाला लिखो। जवाब, हॉकी रांदि जे 5 मशहूरु पाकिस्तानी रांदीगरनि जा नाला हेठि ॾिजनि था: इस्लाहुद्दीन, मुनवर ज़मान, समीउल्लाह, अख्तर रसूल, हसन सरदार।